नाज़िन कंबर में लेडी हेल्थ वर्कर्स तरफां डिस्ट्रिक्ट ट्रेजरी ऑफिस आॾो मुतालबे जी मञता लाइ एहतजाज कयो वियो। ॾिसूं था तुफ़ैल चांडियो जी रिपोर्ट। जी नाज़रीन, लेडीज़ हेल्थ वर्करनि जे तरफां कंबर जी ट्रेजरी ऑफिस जे आॾो मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी धरणो आयो आहे। अचो त लेडीज़ हेल्थ वर्करनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। मां डिस्ट्रिक्ट कंबर शहदाद कोर्स जी प्रेसिडेंट आहियां, लेडी हेल्थ वर्कर सुपरवाइज़रनि जी। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां 2012 खां कोर्ट असांखे पको कयो, पोइ बि टेम्पररी लिखनि था। कुझु लेडी हेल्थ वर्कर जंहिंजूं आईडियूं हिमत ताईं न खुलियूं आहिनि, पना पेपर हिननि वटि पिया आहिनि, उहे न खोलियूं वयूं आहिनि, उहे उन्हनि खे ॾाढी परेशानी आहे। ऐं अहम ॻाल्हि जेका असां हिन वक़्तु आया आहियूं उहो आहे हेल्थ प्रोफेशनल अलाउंस जी जेको डिफरेंस असांजो रहियल आहे 2018 खां ॿियनि ज़िलनि खयो आहे ऐं हिननि असांखे न ॾिनो आहे। हिन वक़्तु सर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, उहो चए थो त मुंहिंजे हथ में न आहे, फाइनेंस जे हथ में आहे। लेकिन जॾहिं 2-3 दफ़ा ईअं न त मां काफ़ी महीननि खां 6 महीननि खां पंधु कयूं था, ॻाल्हि हिननि उते पहुचाई त 5000 ॾियो त पोइ फाइनेंस जो को बि मसइलो कोन्हे। गर्मी में छॾनि सुबुह जो 8 खां पोइ असां अधु कलाक 15 मिंट पोइ पहुचूं था त बि असां ते माना लेटर था कढनि, शोकास था कढनि। हिकिड़ो ॾींहुं बि असां पोलियो में भली असांजे ओड़े पाड़े में या मिट माइट जो कज़ियो थिए त बि असांखे मोकल नथा ॾियनि। असां ड्यूटियूं बि जॾहिं पंहिंजी हिन सां कयूं था सख़्ती सां त पोइ असांजो माना हक़ छो था खाइनि, असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। इहे असांजो कमु नथा कनि त पोइ असां पंहिंजे एहतियाजी धरणे खे वधाईंदासीं ऐं पोलियो बाइकाट कंदासीं। मथो पोलियो आहे, पोइ सां शायदि DC साहिब वारनि खे बि ख़बर पए या मथियुनि खे बि पोइ ख़बर पए, उहो असांजी जेके तकलीफ़ूं हिननि खे महसूसु न थींदियूं आहिनि। हिन वक़्तु इहा ई ॻाल्हि कई अथई त मुंहिंजे हथ में कुझु बि कोन्हे। सर जेको हिननि जो वेठो हुयो, पर अॻु में डिमांड हिननि कई त 5-5 हज़ार फी छोकिरियुनि जा ॾियो, जेको असां हिननि खे कोन ॾेई सघिया आहियूं। काॾां ॾियूं, सॼे ज़िले जी 5 लेडी हेल्थ वर्करनि जा फाइल असांजा हिननि वटि मौजूदु आहिनि। हिन वक़्तु उन्हनि खे 2 महीना थी विया हिननि खे ॾिना आहियूं, आईडियूं असांजी खुली वयूं आहिनि। माना 3 साल तक़रीबन थियण वारा आहिनि, उन्हनि जी पघार बि बंदि आहे। ईअं न त उन्हनि खे पघार मिले थी। 5 माण्हू न आहिनि, माना 50 माण्हू आहे। कैमरामैन अकबर अली सां गॾु तुफ़ैल चांडियो, मेहरान TV कंबर।